नाज़रीन, स्टील मिल्स जे बरतरफ़ थियल मुलाज़िमनि जे घर भातियुनि जो एहतजाज जारी आहे। एहतजाज कंदड़नि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया आहिनि। अचो त ॾिसूं। असां जेके स्टील मिल जे मुलाज़िम रिट्रेचमेंट के ज़रिए असांखे नौकरीअ तां ख़त्म कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त फिलफोर उहो वापसि वठी असांखे जेको आहे मज़दूरनि खे बहाल कयो वञे। नौकरियों को बहाल करो, इस इदारे को चलाओ और ये जो करप्ट इंतजामिया है इसको फारिग करें करना है। तो जिन्होंने इस इदारे को लूटा है खाया है, मजदूर का क्या कसूर है? जेसी ताईं असांखे पंहिंजो हक़ ऐं नौकरी बहाल न थींदियूं तेसी ताईं असां हितां न उथंदासीं। भली चाहे असांजो जान हली वञे, सिर हलियो वञे, असां सिर कुर्बान कंदासीं। जेसी ताईं असांजा मर्द बहाल न थींदा तेसी ताईं असां न उथंदासीं। जूं मजबूरियूं दूर न थींदियूं। स्टील मिल खे हलायो वञे, असांजे मुस्तक़बिल ॿारनि जो उहो बहाल कयो वञे। असीं धरनो लॻाईंदासीं जेसिताईं असांजा मुतालबा पूरा नथा थियनि। जॾहिं हाणे लेटर पकड़ायो अथऊं त हिन उमिरि में कंहिंखे बि ड्यूटियूं न मिलंदियूं, हिन उमिरि में का बि नौकिरी न मिलंदी असांजे मर्दनि खे। इन करे असांखे पैकेज सुठो ॾियनि या प्लाट ॾियनि त असांजे औलाद जो बच्चनि जो मुस्तक़बिल ठहे कुझु। इन करे असांजी इहा रिक्वेस्ट आहे, असां ॿियो कुझु बि न आहे, इनखे बहाल कनि या सुठो पैकेज ॾियनि।